Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी भी शादी कर दे तू कुछ हया कर मां बुधाई थी मां तो गाज सफा पूरो करे संदस भंज इन्हें जो माला भंज सोरठ हया कर मां तो चवा दुश्मन न खिला। तू शादी करी तो उते मानो न था खिलन मां शादी कौन थो क्या वही से बच्चन खान जबरदस्ती तो कराए तू बुधाए मां छा क्या जे करे तू राजी न थींदे ते जबरदस्ती शादी किए कराइंदे शादी कया थो तो तू घर जा था ठिकर दी हणी जो इनकार केम न बच्चल खान बाठा ही बाठा आण दो जरा वडू को बेगैर तू ज़ाल पिथी बांदरन वांगुर टिपका ॾियारी तू थो पियो बालूअ जड़ो बूथो के तो तकीस अरे को गैरत जो केसु वठी खा बाबा गैरत कर बाबा ये तो अम्मा तो के रोज न चाहिंदी आ ओ छा तो में गैरत न है बस कर छोरा ठकिया न बूट ज़ाल सा पुजी कोन थो सके बात वारी मुसा थो आई अन्याय हिकड़ी अथस जो यो शर्त होतस जरा बी आइस न पो चंगी तरह इनके मारिंदी खबर त पो पौंदस बी साई है गलाई बोआ हां मां मुसा या दुश्मनी तहां बई प्या कयो तहां गाल तो मुजी बुध जेको पंज किस्मत ते रोइणो थई पिटणो थई चंगी तरह मुंह मथा पिटी वट बी माई आए न ओ त मुजा बचड़ा इहो वक्त भी कोन मिलंदई हेड़े मुजा सकी लधा पुट किलो बाबा किलो खुदा तहां के मारे जरूर पुछंदो पांजे बचड़े जो हाल करण वाला तहां बई आयो अमा हुर मां चाहियां थो त धीअ मूमल जी शादी वॾी धूमधाम सां थियण घुर्जे सहरा सर्कसूं राग रूप खुशियूं सभु हुजण घुर्जनि बाबा सांवल इन बारे में तुंहिंजो छा ख्याल आहे बाबा साईं तव्हां वॾा आहियो जेको तव्हांखे मुनासिब लॻे बाबा साईं इहा त सुठी ॻाल्हि आहे न इन में त मूमल खे धारे हुजण जो बि अहसास कोन थींदो मूं त कॾहिं बि तव्हां सभिनीनि खे धारियो न आहे सम्झे मूंखे त पंहिंजे घर खां वधीक प्यार हिते मिलियो आहे बाबा भला मूमल जी शादीअ जी तारीख़ कहिड़ी रखी अथव बाबा मां पंहिंजे हिसाब सां त चंड जी 14 तारीख़ रखी छॾी आहे पर वरी बि तूं वञ ऐं वञी पंहिंजे पीउ मां सां मिली तारीख़ तय करे आ ऐं हा बाबा इहो बि पुछी अचिजानि त कुंवार खे वनवाह में घणा ॾिहाड़ा विहारींदा ऐं बुकीअ जी तारीख़ बि पुछी अचनि त उहा बि ॾियो त असां उन ॾींहुं बुकी करणु अचूं छो त बाबा धीअ मूंखे पंहिंजी न्याणीअ वांगुरु आहे इन लाइ असां वॾी तयारी कंदासीं बाबा साईं मां त चवां थी अम्मा ऐं बाबा सां तव्हां पाण मिली ऐं पोइ उन्हनि खां बुकीअ जी तारीख़ वठो मुंहिंजे मिलण ऐं अव्हां जे मिलण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे बहितर आहे तव्हां पाण उन्हनि सां मिलो हा बाबा साईं हूर सही पई चवे हूर जो चयो टारे सघनि था पर तव्हां जो चयो कॾहिं बि कोन टारींदा ठीकु आहे बाबा जे इहा ॻाल्हि आहे त हुननि सां मां पाण वञी मिलंदुसि बाबा मूंसां कॾहिं था मिलण अचनि जेकॾहिं मुंहिंजे वनवाह में वेहण खां पहिरियां मूंसां मिली वञनि हा त बहितर हुयो बाबा छा मां तो जो बाबा न आहियां तव्हां मुंहिंजा बाबा आहियो बिल्कुलु आहियो पर ईंदो सोबारो कान ज़रूर ईंदो तव्हां सां मिलण जे लाइ तव्हां को बि फिक्र न कयो मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधो इन ख़बर ऐं लीमे जे दिल में अञा शैतान वेठल अथई रोलू इहो तो कीअं महसूस कयो त ख़बर ऐं लीमे जी दिल में अञा बि शैतान वेठल आहे हुननि जेका तोखे हक़ीक़त ॿुधायो न उहो सरासर कूड़ अथई हू तोसां गॾु हाणे मूंखे बि बेवकूफ़ था चवनि पिया हाणे ॾिस तूं मूंखे रुगो इहो ॿुधा त सादिक लीमे खे पादर छो आहियां सोचण जो ॻाल्हि आहे न हाँ दाल में कुछ त कारो आहे
दाल में कारो नचो मतेरी सॼो दाल ई कारो आहे। उन्हनि जे दिल जो राज ॼाणो पवंदो। ईअं न थिए रुगो असां सलान में हुजूं ऐं हू निभागा असां ॿिन्हिनि जा तराई कढी छॾनि। न न, ख़बर मूंसां ईअं कोन थो करे सघे। तो लाइ खॾु खोटे त भले खोटे, पर मूं लाइ खॾु छो खोटींदो? अच्छा दिलो खण, वांदा रुगो पिया त खाओ, ॿियो को कम ई कोन्हे। खण। तो उन्हनि खे सुञातो ई न आहे, तोखे ख़बर न आहे मूंखे कूड़ो चए पई। तूं सम्झे नथी ॻाल्हि के मतेरी, जेको तूं लीमे खे इल्ज़ाम हणी इन घर मां कढो न, हे ख़बर खां उन जो बदिलो थो वठे। हू ख़बर खे बेवकूफ़ थो ठाहे पियो। इन करे तो चवई तूं ख़बर ऐं लीमे जे हथनि जो का बि शइ न खाईंदा। तोखे ज़हर मिलाए ॾींदई, मां ॿुधाए थो छॾियां। ज़हर? छा ख़बर मूंखे मारे सघे थो? हू लीमे जे फरे में अची वियो आहे। लीमो हुनखे कूड़ा पैसनि जा दिलासा थो ॾे। ऐं ख़बर जो तोखे ख़बर न आहे, इहो ख़बर पैसनि लखनि जो लालच में तोखे त छा तोसां गॾु मूंखे ई मारींदो। ऐं घोड़ा कहर का पवेस, हाणे त मां असाब में अची वियसि। हाणे तूं पिचको न कर, मां तोसां गॾु आहियां। तोखे मां कुझु थियण न ॾींदुसि, पर जीअं मां चवई न तीअं कर। यार ॻाल्हि इहा आहे त तव्हां सां मिलण जे करे न साधुक असांखे ॻिचीअ में पइजी वियो। सादिक जो बिलो असां कंदासीं, तव्हां उन खां न डिॼो। कल्ह बि न सादिक जेको आहे मुंहिंजे भाउ लीमे खे कुटियो आहे। हा हिननि जी दिल में चोर वेठल आहे। जेसी ताईं चोर खे ज़ाहिर न कंदुसि न, तेसी ताईं सुख सां कोन वेहंदुसि। कम शुरू थी वियो आहे दादा तूं खाना। छा जो कमु? ही ॿियो मसलो आहे, तूं न सम्झंदे। अच्छा मां सम्झां या न सम्झां, तव्हां रुगो इहो ॿुधायो त पैसा असांखे ॾींदव या न ॾींदव। असां त पैसनि ॾियण लाइ तयारु आहियूं, तव्हां ॻोठ खां निकिरो ई कोन था। उन ॾींहुं बि असां आया हुआसीं, पर तव्हां कोन आया हुआ। असां पैसा खणी अचूं पिया त उते सादिक ऐं सावल खे ॾिठोसीं, तॾहिं मोटी वियासीं। जे इहे पैसा तव्हांखे ॾियूं ऐं सादिक ऐं सावल ॾिसी वठनि त इहे पैसा तव्हांजी गिचीअ में पइजी वञनि। इहा ॻाल्हि बि तव्हांजी सही आहे। पोइ भला इहो ॿुधायो त सुभाणे किथे अचिणो आहे? सुभाणे असांखे कंहिं कम सां वञिणो आहे, ॿिए ॾींहं ते हिते ई अचो, पोइ प्रोग्राम ठाहींदासीं। दादा तूं खाना अचु, हाणे हलूं, असांजो कमु थी वियो। अदा लीमा ॿुधई, कमु थी वियो। कहिड़ो कमु? अरे अदा ख़बर आहे न चोरनि चाहूं था त कोड, सो हिते बि को कोड हणी विया हूंदा। लीमा मूंखे त हिन कोडनि ते बि कवड़ थी अचे। न बस 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 हलिया हलिया। सही सही ॿुधा, छा तूं सच में शादी करण चाहीं थो? सुरट मुझे यकीन कर, मां इन शादी में बिल्कुल राजी कोन आहियां। ये शादी तो बच्चल खान ज़ोरी थो कराइण चाहे। तू ही ॿुधाए, मां बच्चल खान के जवाब कीअं ॾियां? बच्चल खान असांखे खाराए नथो जो तूं उनखे जवाब नथो ॾेई सघीं। चरी जेकॾहिं मूं बच्चल खान खे जवाब ॾिनो, छा हू असांखे हिन ॻोठ में रहण ॾींदो? राणा, हे किथां जो इंसाफ़ आहे जो बच्चल खान तुंहिंजी ज़बरदस्ती शादी कराइण थो चाहे? सुरट मुंहिंजो प्यार तोसां आहे ऐं ही शादी ज़बरदस्ती कराई पई वञे। मुझे को उनसा प्यार थोड़ी आ। पर मां पंहिंजो प्यार विराइण नथी चाहियां। इन शादी जी इजाज़त मां तोखे कॾहिं बि न ॾींदसि। तू इजाज़त ॾी या न ॾी, ही शादी हर हाल में थींदी सोरठ। त पोइ साफ़ ज़ाहिर चई नथो त हिन शादी लाइ तू बि राज़ी आहीं। बच्चल खान जे मथां इल्ज़ाम छो थो हणी? जॾहिं तोखे मुंहिंजी ज़ुबान ते यकीन ई न आहे त मां छा कयां? मां तो ते यकीन कीअं कयां राणा? तू मूंखां जुदा पियो थी। सोरठ, तू तो मुंहिंजे दिल जी राणी आहीं। तोखां अलॻि थियण जो मां सोचे बि नथो सघां। मां ग़रीब आहियां, हू अमीर आहे।
शादी जे 2 ॾींहंनि खां पोइ हू पंहिंजो मकर ऐं फ्रेब करे असांखे अलॻि करे छॾींदी ऐं इहा शादी मां कॾहिं थियण न ॾींदसि। जेकॾहिं तूं ज़बरदस्ती इहा शादी कई त पोइ मां पंहिंजे पाण खे ज़हर खाई मारे छॾंदसि। सोरठ सोरठ हाणे हिनखे मां कीअं सम्झायां त मुंहिंजे कंध ते काठी रखी ही शादी ज़बरदस्ती कराई पई वञे, पर ही चरी सम्झे ई नथी। मितेरी छॾी न कमकार खे हाणे मानी पचाए ॾाढी बुख लॻी आहे। असुल पेट में गुलर जेके नी कऊं 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 था कनि। कोने का मानी अटो पयो थी पाण वञी पचाए खा। मूंखे को लाचार कोने जो फ्राठा पचाए अची तुंहिंजे साम्हूं रखां ऐं तूं वेही खा। हेड़े मुंहिंजी क़िस्मत निभागे न रोलूअ मुंहिंजी ज़ाल खे बि मुंहिंजे ख़िलाफ़ करे छॾियो आहे। हेॾे ॻाल्हि ॿुध, रोलू मथां ॾोह छो थोड़ी? मां का नंढड़ी ॿार आहियां जो रोलू जे चवण ते लॻंदसि। जे रोलूअ जे चवण में नहीं त पोइ इहा दुश्मनी कंहिंजे चवण ते थी निभाई मूंसां? जंहिं घर में मुड़ुस ज़ाल जो हमदर्द न आहे हूंदो न, हुन घर में इहो ई हशर थींदो आहे। मूंखे समूरी ख़बर आहे त हिन ली में पंहिंजी बेइज्जती जो पलांद करण लाइ तुंहिंजा कन भरिया आहिनि ऐं तोखे मुंहिंजे ख़िलाफ़ करे छॾियो आहे। नूर भटारे जो कसम आहे मितेरी, का बि ॻाल्हि कोन्हे अहिड़ी। न वरिया तो लीमो अहिड़ो आहे। हा लीमो तुंहिंजो सॼण आहे, बाक़ी मां तुंहिंजी दुश्मन आहियां। न मुंहिंजी पोपरी, तूं असांजी दुश्मन थोड़ी आहे। न वरी ख़बर दुश्मन आहे तुंहिंजो, न वरी इहो अधो लीमो आहे। असां सभिनि जो दुश्मन इहो रोलू अथई रोलू। जे असां सभिनि खे विड़ाए पाण में ढींगो ढेरी कयो आहे ऐं तूं वरी हुनखे पंहिंजो सॼण थी सम्झी। मूं रोलू खे पंहिंजो सॼण नाहे सम्झियो, पर मूंखे इहा ख़बर पइजी वई आहे त तूं बि मुंहिंजो हमदर्द नाही रहियो। इन करे अॼु खां पोइ हिन समूरे घर जो कमकार मां कोन कंदसि। रध पचा वञी पाण करे खाओ, मां को ठीको नाहे खयो सॼे घर खे पचाए खारायां। अरे रोलू का खुदा जी मार पवंदई, असांखे रुलाए छॾियई, रिण में रुलाए छॾियई। हाणे त असां बुख मरी वियासीं, रध पचा बि पाण कयूं। अहिड़ी थी कवड़ अचे। बचल सां ठा करण जे बारे में सोचींदो ऐं सोभारे जी इन ई ग़लतीअ जे करे बचल असांखे कमज़ोर सम्झंदो ऐं मां इहो कॾहिं बि नथो चाहियां त सोभारे ऐं बचल जे विच में ठाह थिए। असांखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहा कोशिश करणी पवंदी त जेको छोरो सोभारे जी छोरीअ सां शादी करण थो चाहे उनखे अगवा करे हिते खणी अचूं। तव्हां रुगो मूंखे इहा जांच करे ॾियो त इहो छोरो असांखे मिलंदो किथे। पतारा इहो फोग फ़कीर जो छोकिरो आहे, ख़ौफ़ खां ॻोठ खां निकिरे ई कोन थो। ड्रेस ॻोठ खां ई ॿाहिरि न निकितो न, ॾाढो घर खां अगवा करणु ॾाढो ॾुखियो थींदो। कमदार करम खान जे अॻियां को बि कमु मुश्किल नाहे हूंदो। साईं तव्हां ॿुधायो त हुनखे कीअं ऐं किथां अगवा कयूं? जेकॾहिं उहो छोरो ॻोठ खां ॿाहिरि नथो निकिरे त पोइ उनजे घर में घिड़ी ऐं छोरे खे अगवा करणो पवंदो। बतारा हिन वक़्तु बचल खान पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां पारे लाइ माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि। उहो पहिरियों त ॾींहं जो हूंदो न, असां राति जे पेट में हलंदासीं ऐं इन कम में मां तव्हां सां पाण गॾु हलंदुसि, पर उन खां पहिरियां मूंखे इहा जांच करे ॾियो त हू वाकई इन छोरे सां छोरीअ जी शादी कराइनि था या रुगो असांखे होश मां कढण लाइ ड्रामो रचायो अथई। मूंखे इहा ॾींहं ॿिनि में पूरी जांच करे ॿुधायो। मां इहा शादी करणु कॾहिं कोन मुंहिंजो नालो करम खान आहे, करम खान। ऐं करम खान जे कहर खां
अॼु ताईं केर बि बची न आई सघियो। बाबा बचल खान, बाबा जेकॾहिं राणे जी शादी थिए थी असां जूं अखियूं त थियूं, राणी राणो छा थो चए तव्हां पाण बाबा फोक फ़कीर, वॾा तव्हां आहियो, मां तव्हां खां पुछण आयो आहियां। फ़ैसिले जो अख़्तियार तव्हांखे आहे। भला ही को वॾनि जे फ़ैसिले में इनकार कंदो? हा पुट हा, तूं जेका ॻाल्हि दिलि में अथई न असांखे ॿुधाए ॾे। रईस बचल खान जे वञण खां पोइ असांजो मथो पियो खाई। अब इहे न कजां, जेका बि ॻाल्हि अथई न सची सची पंहिंजो रईस खे ॿुधाए छॾ। बाबा साईं इहो हूमा छा थो पियो करी, मेहूं थो पियो चारी जा। बाबा साफ़ साफ़ ॻाल्हि ॿुधाए न रेस बचल खान खे। हूमा यो मामा छा जी लाती थी? बाबा फोक फ़कीर, जंहिं वक़्त खां मां हिते आयो आहियां, हिन छोकिरीअ खे त हिते वेहणी कोन्हे। जे ईअं ई हलंदी रही माई मीरा, पोइ हिन छोकिरीअ खे त पेर में लिफूं पइजी वेंदियूं। अरे अदा, हिन छोरीअ खे घटि वेहण ईंदो अथई, असुल में सफ़ा काथे रुगो ईअं घुम घुमा त केॾी महिल घर में केॾी महिल ॿाहिरि, बसि हला में पूरी आहे। हा राणा, ॿुधाए तोखे इनकार आहे न शादीअ खां? बाबा साईं न रुगो बचल खान वञे, हिननि खे त मां ॿुधाईंदसि। माई मीरा, बाबा मुबारक हुजई। छोकिरे राणे हा कई आहे। हा कीअं थो करे? माई मीरा, बाबा इहा आहे हाणे तव्हांजो कमु। मूंखे बुकीअ जी तारीख़ ॿुधाए छॾियो, छो त चोॾीअ में अञा 2-3 ॾींहं आहिनि। बाबा फोक फ़कीर, मां चाहियां थो त हीअ शादी वॾी धूम धाम सां थिए। माई मीरा, तव्हां बि राज जो औरतूं घुराए रात खां ई सहरा शुरू कराए छॾियो। बाबा हाणे त असां फ़कीरनि जे घरनि में बि ढोल वॼंदा। हा बाबा, जेको मां वॼंदुसि न उहा त मूंखे ई ख़बर आहे। आदा बस हाणे सुभाणे ना ॿिए ॾींहुं ख़ैर सां बुकी विझंदासीं। ॼणा दिल थी चए त खबड़ खे घोटो ॾेई हिन सां निकाह करे वेही रहां। छा इहो छा चई? तुंहिंजो दिमाग़ छा ते ख़राब थियो आहे? मां त छा, हाय तोखे ॾिसण खां पोइ त हर कंहिंजो दिमाग़ ख़राब थींदो। मां इहो थो चवां त छा तूं सॼी उमिरि खपड़ सां गुज़ारींदी ऐं चरी खपड़ खां वधीक त मां सोणो। न को हया न को शर्म, परावन दरन ते अची पराई इज्जत में अखियूं था विझो। तव्हांखे शर्म नथो अचे? हा दादा तूं कर, ही त मिर्चनि खां वधीक तेज आहे। मां चवां थी हाणे टरो असांजे दर तां, छो हिते अची गोड़ कयो अथव? खबड़ में कमु हुयो तॾहिं आयासीं, पर तोखे ॾिसण खां पोइ त हीअ दिलि हर तुंहिंजे दर ते अचण ते मजबूर कर रही। अॼु आया आहे, ॿीहर जेकॾहिं हिन दर ते अचण जी ग़लती कई अथव न त अहिड़ो हशर कंदी साम्हूं जो सॼो राज ॾिसंदो। मैं तूं घर हल। छो मां घर हलां? मां पंहिंजे घर में ई बीठी आहियां। हिननि निभागन खे चओ त हितां टरन। हिननि जो कहिड़ो कमु आहे जो पराइन दरनि ते अची बीहनि? दादू जेको कमु आहे तव्हां ॿाहिरि हलो, मां अचां थो। खबड़ कमु थी वियो, सुभाणे मिलंदासीं। अच फिरणा। जेकॾहिं सुभाणे मां हिननि खे हिन दर ते ॾिठो त तूं हिन घर में न हूंदे, समझी छॾ। खणी अच टाइम। मरी वई खबड़, 4 पैसनि जी लालच में हाणे पुट दातूअ जो घर ते नज़र अथई। अहिड़ी थी कवड़ अचे जो। बाबा सादिक, तव्हांखे ग़रीब माण्हुनि जे मथां इहे एॾियूं अरदायूं सहन त कोन थियूं।
ते तहां ग़रीब माण्हू सां इहो ज़ुल्म कंदव त आख़िर हू काॾे वेंदा? हिते लीमो आयो हो, तुंहिंजी दांह खणी आयो, हिते हेठि वेही रहियो हो, मथे ई न पियो वेहे। बाबा ईअं त न कयो। बाबा साईं, पहिरीं ॻाल्हि त इहा, मूं लीमे जे मथां नाक हथ नाहे खयो। ॿी ॻाल्हि त बाबा, इहो लीमो ॾाढो शैतान माण्हू अथव। हू हिते आयो, हेठि वेठो हूंदो, बिल्कुलु वेठो हूंदो। बाबा हुनजे मीसणे ते तव्हां न वञो, ॾाढो मीसणो अथव इहो लीमो। बाबा, पहिरियों तव्हां लीमे या ॾाढो जे ख़िलाफ़ को पको सबूत आणियो, पोइ तव्हांजे साम्हूं हुननि खे मां पाण पंहिंजे हथनि सां टंगे ॾियारी, ऐं उन खां पोइ बि अगरि का मयार रहे त मां वेठो आहियां। बाबा साईं, मूंखे पूरी पक्का ॾातूअ खिलाफ़ लीमे वटि को न को सबूत आहे। बाबा साईं, अलाए छो इहो लीमो ॾातूअ खिलाफ़ लवाए छो थो, पर बाबा साईं, इहो लीमो लालची अथव, लालची माण्हू अथव। बाबा, लालची माण्हू लालच सां ई सुधरंदो आहे, पात्रनि सां कॾहिं न सुधरंदो। हाणे तव्हां हीअं कयो, ॾातूअ खां वधीक हुनखे पैसनि जी लालच तव्हां ॾियो, ऐं पोइ लीमो हुजे, खबड़ हुजे, केर बि हुजे, बाबा ही लालची माण्हू आहिनि। पोइ ॾिसो तव्हांजे साम्हूं वात खोलनि था। ठीकु आहे बाबल साईं, हाणे मां तव्हांखे इहा चाल बि खेॾी ॾेखारियां थो, पर लीमो ॾातू ऐं पीराणे जो पढ़ायल आहे, एतिरो जल्दी कोन मञीदो, न ई ॿोलीदो। बाबा, लालची माण्हू कंहिंजो बि सॼण नाहे हूंदो, हुनजो को बि दोस्त नाहे हूंदो, हू सिर्फ़ पंहिंजी लालच ते निगाह रखी वेठो हूंदो आहे। ऐं जॾहिं बि मौक़ो मिलियुसि, तव्हां इहो न सम्झिजो त वात न खोलींदो, वात खोले बीहंदो। बाबा, पोइ हुनजे अॻियां इहे ॾातू ऐं पीराणा छा आहिनि? कुझु बि न आहिनि, हुनखे मफ़ाद खपे पंहिंजो। उम्मीद कयां थो बाबल साईं, तमामु जल्द ॾातूअ जे ख़िलाफ़ तव्हांखे सबूत हथ करे ॾींदुसि। पर बाबल साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां मूंखे रोकजो न। हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हिकु छो, हज़ारे ॻाल्हियूं पुछ। मूंखे सिर्फ़ु इहो पुछणो आहे त हिन रिश्ते खां तव्हांजी भाॼाई राज़ी आहे? उहा कहिड़ी औरत आहे जेका पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे मुड़ुस खे ॿिए कंहिं सां वंडणु चाहींदी? पोइ त तुंहिंजी भाॼाई मूंखे कॾहिं बि हुन घर में ख़ुशि न रहणु ॾींदी। तो जहिड़ी बासलाहियत औरत इन मसइले खे तमामु जल्द सुलझाए वठंदी। मूंखां वधीक बासलाहियत त तव्हां आहियो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी सांवल जे साए ऐं बचल ख़ान जहिड़े बासलाहियत इंसान जे छपर छांव में गुज़री हुजे। मूंखे इहो ॿुधाए, जेकॾहिं मां सांवल जी ज़िंदगी में अचां हा त पोइ तूं छा करीं? मोमल, जॾहिं इहो थियो ई नाहे, पोइ इहो सुवाल त अजायो आहे। ईअं थी सघे थो होर, खणी मां न ॿी का औरत त तव्हांजी ज़िंदगी में अची सघे थी, छो त सांवल खे औलाद जी घुर्ज आहे ऐं तूं इहा उमेद सांवल जी पूरी नथी करे सघी। मोमल, अञा त मुंहिंजे मथां अहिड़ो वक़्तु नाहे आयो। जॾहिं न इहो वक़्तु आयो त सुलझियल माण्हू अहिड़े मसइले खे सुलझाए वठंदो आहे, ऐं ग़ैर ज़िम्मेवार माण्हू पाण त बर्बाद थींदो आहे, पर ॿियनि जी बर्बादीअ जो कारण बि पाण ई थींदो आहे। तूं को बि फ़िकिर न कर, इंशाअल्लाह इहे जेके बि हालात आहिनि न, सभु सुलझी वेंदा, ऐं इंशाअल्लाह तूं सभु कुझु सम्झी वेंदीअ, ऐं अम्मा जे घर जो सॼो कमकार, सॼियूं ज़िम्मेवारियूं सम्झी वेंदीअ। जेकॾहिं तो भाॼाईअ खां हक़ खसण जी कोशिशि न कई त तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी ॾाढी सुखी गुज़रंदी। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।